हक जी खबरों बुधो कोई सागियो औलाद पंथरन मुझे के सांझण वारो पे ओ पंथरन बचन के सांझण वारी मां उन कपड़ा बांजा धोता आजा अंकल बे बुधा उन आंख कपड़ा बा मान्यो ब पचाए नहीं त हिकड़े जो चना खाना हिकड़े जो बेदा खाना हिकड़े जामा मुके बी गुंदण खपे मुके धोर सा मुके खीर सा हर बच्चे जा अंकल न माइट ॾिठा पर सुभान अल्लाह जने हे उम्र में अचन वडा थियन इहो ही पे हो ते साल करण वारे चयो मूंखे पुट हिकिड़ो ॾे न चयो ना भाउ मुंहिंजो बचो मिठो आऊं कोन ॾींदुसि पर अॼु इहो पे जॾहिं पोड़ो थियो ये पंधरन जो माई पे जेॾी महिल अचे अब्बा घर में त वॾो पुट चए हिनखे वठी वञ बा तूं पाण वटि विहार अदा तूं वञी पाण वटि विहार अम्मा खे तूं रख मूं चए मां 6 महीना रखियो मूं 6 महीना अम्मा के रखियो मूं अब्बा के 12 महीना रखियो मूं ठेको खयो कान आई पुट कोन आयो सोचियो ने यही पे वीडियो बीठो आऊं को हिकड़ो पुट कोन ॾींदुसि यही मां विड़ी वेठी हुई आऊं हिकड़ो पुट कोन ॾींदुसि ॻाल्हि ई कोन आऊं हिकड़ो कोन ॾींदुसि यही मां हुई यही पे हो अज पंथर जे विच में मां पे लुडे पे विच में तुझे तू रखा हो तू याद रख मदीने जे मीर फरमा जन्नत आहे 7 आसमान मथे किथे 7 आसमान मथे जन्नत अमल कंदो तने मिलंदी आहे पर तोजी जन्नत तोजे घर में तोजी जन्नत तुझे घर में आ या रसूल अल्लाह कीअं सोई नबी फरमायो मां जे कदम में अल्लाह जन्नत रखी छड़ी मां पे जी खिदमत कर पे जन्नत जो दरवाजो आ मां जन्नत जी हाय हाय पे जन्नत जो दरवाजो आ मां सगी जन्नत साहबी आयो आ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में जवान छोकरो आ यमन खां आयो आ या रसूल अल्लाह औ सजी जिंदगी तवा जी खिदमत करण जी नियत करे घर आयो या हां मोटंदुस कोन तवा जे दर ते रही तवा जी गुलामी कंदो ता जी नौकरी कंदो ता जा पानी भरींदो ता जा कमकार कंदोस पर हां रांदो जिंदगी तवा जे दर ते उन जी जवानी ॾिसी करे खानदान जो पुट हो रहमत वारे नबी नारे हिकड़ो सवाल कयो पुट अम्मा बाजीरा हिकड़ो मुफ्त में नौकर मिले कमकार ला तो साईं जे बिस्मिल्लाह बाबा ठीक है मोर सत्संतर ब्या बैठा तो बुखा मुझे कमला जवान मुझसे में लिवा ठीक ठाक जवाना कम कराई तो पान बेचा कमला आयो पर साईं जवाब सवाल पहिरी कयो अम्मा बाजीरा या सुलह हाजिया बेसांदे 25 साल जो कयो मां कीअं छॾियो पे कीअं छॾे मूंखे छॾियूं कोन थे पर मूंखे तव्हां जी मोहब्बत मूंखां ज़ोर थी वई मुंहिंजी दिलि चई त सोनो नबी अल्लाह जे केतिरा ॾींहं हूंदो वञी साईं जी ख़िदमत करियां साईं खां दुआ वठां अल्लाह जो हबीब वेठल हो ये जलाल में आयो साईं फरमा उथी हेर जो हेर यमन खां महीनो पूरो पंध वीचारो आयो हो साईं उते वेहण कोन ॾिनो साईं फरमा उथी ॾे उथी छोकरो उथी पी गयो साईं फरमायो हेर जो हेर निकर आई घर वञ गोठ वञी पंहिंजी मां ऐं पे खे जीअं रुआड़ियो ने तीअं वञी खिला तॾहिं आऊं बि राज़ी थींदो त रब बि राज़ी मुंहिंजी ॻाल्हियूं वणंदी आहे सलाह बुलंद आवाज़